बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़कीर मंज़ूर अली साईं असांजो भाउ बचपन खां वठी गॾु रहिया आहियूं, पटीअ खां वठी गॾु रहिया आहियूं। माशाल्लाह। हिन उमिरि ताईं 60 साल ताईं पोइ फ़कीर मंज़ूर सरकारी नौकिरी कोन कई, स्टाम्प एंट्री कई ऐं दिलि जो साफ़ शरीफ़ इंसानु माशाल्लाह ऐं पाड़ियार सांस ॾियण वारो इंसानु। माशाल्लाह 90 में वरी कामिल मुर्शिद सजन साईं माशाल्लाह फतेह अलीअ जे मार्फत वरितईं। उन माशाल्लाह खां पोइ असांखे बि उन मुर्शिद वटि पहुचईं माशाल्लाह ऐं पछाड़ीअ ते माना नेकी जा कम कंदो रहियो। हिकु बहादुर इंसानु हो ऐं हिकु रहमदिल इंसानु हो, पाड़ियारे ऐं ग़रीबनि खे कमु अचण वारो इंसानु। माशाल्लाह ऐं वधीक मूं वटि एतिरा लफ़्ज़ न आहिनि जो उन जे बारे में मां लिखी करे सघां। माशाल्लाह महबूब सजन साईं जो ग़ुलाम। माशाल्लाह। फ़कीर साहब जी तमन्ना हुई त मुंहिंजो जनाज़ो मुर्शिद साईं साईं सॼण साईं दामत बरकात मुला अलीअ पढ़ाए। हा, उहा साईं हुनजी हुई, मुर्शिद पहुची विया हुया, पर थोरो टाइम जो फ़र्क़ु थियो जो साईं जन 20 मिंट खनि पोइ पहुता। पोइ वरी महबूबनि दुआ घुरी फ़कीर जे मथां अची तुरंत। इहा बि वॾी ख़ुशि नसीबी इहा आहे। वॾी ख़ुशनसीबी आहे जो मुर्शिद अर्जेंट पहुचनि। उन खां पोइ साईं फ़कीर मंज़ूर मूंसां गॾु साईं सातड़ी शाह जिलानी पीर दस्तगीर वटि हलियो। माशाल्लाह उन दीदार कई, मूंखे चई फ़कीर मोहम्मद तो छा ॾिठो आहे, जेको ॾिठो आहे त मां ॾिठो आहे साईं सातड़ी शाह जिलानी पीर दस्तगीर में। माशाल्लाह 8 ॾींहंनि खां पोइ साईं खे हिन टोटी गाॾीअ में खणी अचिजा। उन खां मां छा थियो जो फ़कीर हिन दुनिया मां बुरको मटियो। माशाल्लाह वरी मुंहिंजो मिलणु साईं सातड़ी शाह जिलानी पीर दस्तगीर सां थियो। मां चयोमांसि साईं फ़कीर मंज़ूर अली जेको असां मूंसां गॾु आयो उहो हिन दुनिया मां बुरको मटियो आहे, त साईं जन दुआ कई। फ़कीर लाइ दुआ हिकिड़ी ख़ुशि नसीबी आहे जो अलाह जा कामिल जिलानी वली दस्तगीर फ़कीर मंज़ूर लाइ दुआ कई। कामिल वली दुआ पिया घुरनि। हीअ जंहिं मस्जिद में वेठा आहियूं, हीअ हिकिड़ो दफ़ो फ़कीर मंज़ूर अलीअ शहीद कराई, ठाहिराई, उहा कामयाबु न वई, वरी ॿियो दफ़ो ठाहिराई। हीअ इंशा अलाह ताला कामयाबु आहे, हाफ़िज़ रखिया विया आहिनि। इंशाअल्लाह ऐं मूंखे ॿाहिरि ॾाढी ड्यूटी रखियलु आहे फ़कीर मंज़ूर जी, उहा मुंहिंजो वाइदो थियलु आहे जेसिताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे मां निभाईंदुमि। माशाल्लाह। हिते अल्हम्दुलिल्लाह कीअं पढ़ाई मस्जिद में सही पई हले? हा, पढ़ाई असांजे हिसाब सां सुठी सही। सही थी हले। साईं फ़हीम राजा कलोड़ो साहिबु हिते कीअं भला सही पियो सिस्टम खे हलाए? असांजे हिसाब में त सही थो हलाए, वधीक ख़बर अलाह थो ॼाणे सही। सही सही पढ़ाई हले पई। असां ख़ुदि पाण ॾिसूं पिया त सुबुह जो मंझंदि जो जी सुबुह जो बि जी ऐं मंझंदि जो बि माशाल्लाह। उहो असां अखियुनि सां ॾिठो आहे। ॾाढो भलो। हा साईं ऐं ॿियो हाफ़िज़ जेके रखियल आहिनि टाइम टेबल सां उहो पंहिंजो पढ़ंदा आहिनि क़ुरान शरीफ़ अमर जे मथां बि। ऐं असांजे भाउ फ़कीर अली मंज़ूर ख़लीफ़ा सजण साईं सोना साईं जा उन मथां क़ुरान शरीफ़ पढ़ंदा आहिनि। माशाल्लाह वॾी ख़ुशि नसीबी आहे। वॾी ख़ुशनसीबी ॻाल्हि अलाह ताला असां सभिनी खे अमर गुज़ारे वई आहे त जीअं क़ुरान शरीफ़ शुरू थियो आहे त अॼु ताईं उहो क़ुरान शरीफ़ ख़तमु न थियो आहे। इंशा अलाह ताला क़यामत ताईं क़ुरान शरीफ़ उनजे मथां हलंदो रहंदो ऐं उनजे मथां हाफ़िज़ पढ़ंदा। दाली शहर जा कई अहिड़ा शख़्स आहिनि जेके चवनि था त भाउ इम्तियाज़ आबासी साहिबु जन जेको आहे सो इहो 1 महीनो पढ़ाईंदो, 2 महीना पढ़ाईंदो, 3 महीना पढ़ाईंदो, लेकिन अल्हम्दुलिल्लाह ॾिसो घणा साल थी विया आहिनि, 2-3 साल थी विया आहिनि तक़रीबन। सिलसिलो जारी सारी हीउ सिलसिलो क़यामत ताईं जारी सारी इंशाअल्लाह इंशाअल्लाह ईअं ई थींदो। असां हुजूं न हुजूं, ॿिया हुजनि न हुजनि, पर हीउ सिलसिलो हलंदो रहंदो। क़ुरान खां नहीं इहा हलंदी रहंदी बिल्कुलु फ़कीर मंज़ूर जे मथां ऐं उन अमर जे मथां इंशाअल्लाह। माशाअल्लाह ॾाढनि खे भला साईं तौफ़ीक़ ॾींदो त इहो कमु जारी ऐं सारी रखे। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह साईं जो मरकज़ आहे ऐं जुमे नमाज़ बि कई अदा कई वेंदी आहे, माशाअल्लाह जंहिंमें नमाज़ फ़कीर मंज़ूर अली जो पुटु मंसूर अली तारी पढ़ाईंदो आहे। माशाअल्लाह ॾाढी भली ॻाल्हि आहे। जीअं त नाज़रीन, जीअं त तव्हां चाचे महमूद सोलंगीअ खे ॾिसी रहिया आहियो, सूमर जो ॾींहुं मग़रिब नमाज़ खां बाद में साईं फ़कीर चाचो महमूद सोलंगीअ जो इंटरव्यू वरितो वियो। जीअं हिन पंहिंजे दोस्तनि जे नाले ॾाढी ख़ुशख़बरी ॾिनी। उन ख़ुशख़बरीअ ते अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला हवा जा जूटा खोलिया। ईअं पियो महसूसु थिए त ॼण अल्लाह ताला रहमत जो नुज़ूल नाज़िल कयो आहे। अल्लाह ताला रहमत असां ॾे मोकिली आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे हिदायत नसीब अता फ़रमाए जो असां पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कयूं। जेकॾहिं वालिदैन कंहिंजा बि वालिदैन बुड़को मटाए विया आहिनि त उन जी उते बि असां
उते वञूं, कुल शरीफ़ रोज़ पढ़ूं, असां हाफ़िज़ क़ुरान उते रखूं, उते के फ़क़ीर रखूं ऐं उते वण पोखियूं, असां उते पाणी भरियूं, उते असां गुल उन्हनि ते छटियूं ताजो उहे गुल बि अल्लाह जो ज़िक्र कनि ऐं अन्न असां छटियूं त जीअं पखी खाइनि उन्हनि खे सवाबु मिलंदो रहे। चाचा महमूद ईअं त अल्लाह ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। आमीन या रब्बल आलमीन। अस्सलामु अलैकुम।